Bismillahirrahmanirrahim. Exercises 10.1. Where were these people at 3 o'clock yesterday afternoon? ये कल ट्रेपरी जे वक्त यानी 3 बजे ये काथे हुआ सब माण्हू जो was in bed जो बिस्तरे ते सुतो पियो. Jack and Kate were at the cinema या in the cinema. हाणे at भी इस्तेमाल करे सघजे थी ऐं in भी करे सघजे थी. Number 3. Sue was at the railway station. Sue railway station ते हुई. Number 4. Mr. and Mrs. Hall were in a restaurant or at a restaurant. माना होटल ते होया के होटल में होया. Ben was on the beach या Ben was on a beach या Ben was at the beach या Ben was at the seaside. हाणे नंबर 6 आहे and you ऐं तव्हां हाणे तव्हां जिथे बि हूंदो पंहिंजे बारे में हर को लिखंदो I was at my coaching center. पर हिते जेको मिसाली जुमलो ॾिनल आहे I was at work. मां कम ते हुयमि माना पंहिंजी ड्यूटी ते हुयमि. 10.2 write am is are present or was were past. हाणे am is are हिन में जिथे present होते am is are लगाइणो ऐं जिथे past हूंदो उते was were. Number 1 last year she was 22. गुज़िरियल साल हुन जी 22 साल में रही. So she is 23 now. हाणे उन तंहिं करे हाणे उन जी उमिरि 23 साल आहे. Number 2 today the weather is nice. अॼु मौसम सुठी आहे. But yesterday it was very cold. पर कल तमामु वॾी थधि हुई. Number 3 I am hungry. Can I have something to eat? मूंखे बुख लगी आहे कुझु मूंखे खाइण लाइ मिलंदो का शइ आहे खाइण लाइ. हाणे इन मां सम्झियुमि त प्रेज़ेंट आहे छो जो can I have something to eat माना हिमल जी ॻाल्हि थो करे इन करे प्रेज़ेंट इस्तेमाल थींदो. नंबर 4 I feel fine this morning. माना मुंहिंजी हिमल सुबुह सां ई जेको आहे तबियत तमामु सुठी आहे. हाणे ईअं लफ़्ज़ी माना न थींदी त मां महसूस कयां थो उम्दो हिन सुबुह जो. दिस मॉर्निंग माना हिन सुबुह जो इन करे इहा माना ग़लति थींदी. दिस मॉर्निंग जी माना आहे यानी नाउ हाणे हिन महिल सुबुह जो वक़्तु आहे इन करे हिन महिल सुबुह सां मुंहिंजी तबियत ज़बरदस्त आहे. बट आई वॉज वेरी टायर्ड लास्ट नाइट. राति वॾो मूंखे थक हुयो. नंबर 5 वेयर वर यू एट 11 o'clock लास्ट फ्राइडे मॉर्निंग. गुज़िरियल जुमे जी सुबुह जो 11 वॻे तव्हां किथे हुयो. नंबर 6 डोंट बाय दोज़ शूज़. माना इहो बूट वठिजांइ न. दे आर वेरी एक्सपेंसिव. माना ये तमाम महंगा है. नंबर 7 आई लाइक योर न्यू जैकेट. मूंखे तुम्हारी नई जैकेट वणे थी. वाज इट एक्सपेंसिव. महंगी त न मिली आई न हाणे छो जो हिनमहिल वणे थी जानी वठी आयो आहे. नंबर 8 दिस टाइम लास्ट ईयर आई वॉज इन पेरिस. हिन ई वक़्तु मां गुज़िरियल साल पेरिस में हुयुमि. नंबर 9 वेयर आर सैम एंड जो. हाणे हेॾो पुछियसि माना सैम ऐं जो आहिनि किथे. हुन चयुसि आई डोंट नो मूंखे का ख़बर न आहे. मूंखे हिकिड़ी ख़बर दे वर हियर अ फ्यू मिनट्स अगो. 2 मिंट अॻु उहे हिते मौजूद हुया. 2 मिंट हिते हुया 2 मिंट अॻु हिते हुया ख़बर न आहे अलाए करे विया. 10.3 राइट वाज़ वर और वाज़ंट वर्न. हाणे नंबर 1 वी weren't happy with the hotel. असां होटल मां ख़ुशि न हुआसीं. असां होटल मां मुतमिन न हुआसीं. ठीकु आहे. हाणे हिते जेका विद लिखियल आहे या विथ इन जी माना वरी मां कढी आहे. होटल मां लफ़्ज़ी माना कढंदासीं. असां होटल सां जेको आहे ख़ुशि न हुआसीं. होटल सां ख़ुशि सिंधी में ॻाल्हाईंदा ई न आहियूं असां. माना होटल मां असां मुतमिन न हुआसीं. ठीकु आहे. आवर रूम वॉज वेरी स्मॉल. असांजो कमरो तमामु नंढड़ो हुयो. एंड इट वॉज़ंट क्लीन. ऐं इहो वरी साफ़ बि न हुयो. Number 2 Mark wasn't at work last week because he was ill. He is better now. माना गुज़िरियल हफ़्ते मार्क कम ते कोन आयो छाकाणि तो बीमार हुयो छो जो बीमार थी पियो. हाणे हिन महिल बहितर आहे. नंबर 4 वर केट एंड बेन एट द पार्टी. छा केट ऐं बेन पार्टी ते हुया. केट wasn't there but Ben was या केट was there but Ben wasn't. माना जेकॾहिं ॿिन्ही जी माना असां कयूं त माना केट न हुई उते पर बेन हुयो या जेकॾहिं केट हुयो त वरी बेन उते न. तव्हां एग्जाम्पल सिचुएशन में ॿई हेॾा होॾा मटाए सघो था. नंबर 6 यू weren't at home last night. तव्हां गुज़िरियल राति घर हुयो कोन. वेयर वर यू किथे हुयो. राति भला तूं घर कोन आहे काथे आहे. 10.4 राइट क्वेश्चंस फ्रॉम दीज वर्ड्स. हिन लफ़्ज़नि मां तव्हांखे सवाल ठाहिणा आहिनि प्लस वाज़ वर इस्तेमाल करणी आहे. पुट द वर्ड्स इन द राइट ऑर्डर. लफ़्ज़नि खे सही तरतीब सां ठाहे रखणो आहे. ही जेको आहे हिनो ॻाल्हाए थो हुन सां ही वरी जवाब थो ॾिस. हाणे लेट यू दिस मॉर्निंग वाई. हाणे वाई वर यू लेट दिस मॉर्निंग. हाणे वर इस्तेमाल थींदो. तव्हां अॼु सुबुह जो देरि छो करे आयो. हुन चयुसि द ट्रैफिक वॉज बैड. माना ट्रैफिक ॾाढी जाम थी वई. ट्रैफिक सफ़ा ख़राब हुई ॾाढी. हाणे बेड जी माना हिते हुन मिटी थफियल कोन हुई. माना ट्रैफिक ख़राब हुई माना तमामु घणी ट्रैफिक हुई. नंबर 2 डिफिकल्ट योर एग्जाम. माना वाज़ योर एग्जाम डिफिकल्ट. छा तुंहिंजो इम्तिहान ॾुखियो त न हुयो. हुन चयुसि नो इट वाज़ इज़ी. सफ़ा सोलो हुयो. नंबर 3 लास्ट वीक वेयर सू एंड क्रिस.
हाणे वेयर वर सू एंड क्रिस लास्ट वीक, गुज़िरियल हफ़्ते सू ऐं क्रिस किथे हुया? हुन चयो दे वर ऑन हॉलीडे, उहे मोकलुनि ते वियल हुया, ॿाहिरि हुया यानी। नंबर 4, योर न्यू कैमरा हाउ मच वाज योर न्यू कैमरा, नई कैमरा तोखे घणे मिली, छा क़ीमत हुई हुनजी? हुन चयो 100 पाउंड्स, माना 100 पाउंड, बर्तानिया सिके जो नालो आहे। नंबर 5, एंग्री यू यस्टरडे वाई, हाणे WH वर्ड अॻे में इस्तेमालु थियो, वाई वर यू एंग्री यस्टरडे, कल्ह भला छा ते कावड़ियल हुयो? तव्हांखे कल्ह कावड़ छा ते हुई, छो कावड़िया पिया हुयो, छा ते सवली सिंधी में धुन सुगल हुआ, सिंधीअ में असां घणेई जुमिला ॻाल्हाए सघूं था। हुन चयोसि बिकॉज़ यू आर लेट, छो जो तूं देरि करे आहीं, छाकाणि त तव्हां देरि सां आया हुयो, घणियूं मानाऊं असां हितां कढी सघूं था। नंबर 6, नाइस द वेदर लास्ट वीक, हाणे द वेदर वाज द वेदर नाइस लास्ट वीक, गुज़िरियल हफ़्ते मौसम सुठी हुई? हुन चयोसि यस इट वाज ब्यूटीफुल, तमामु ज़बरदस्त हुई। हाणे हिन जी लफ़्ज़ी माना कढंदासीं, हा उहा ख़ूबसूरत हुई, त माना थोरो मज़ो नथो अचे, जेका असां नेचुरल वे में सिंधी ॻाल्हाईंदा जो उहा ई माना कढंदासीं।